अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मल्हार खे जेको मिठल पंहिंजे दर तां धिका ॾेई करे कढी छॾियो ऐं जेको राबेल चवणु लॻी मल्हार खे त हीअ सॼी तुंहिंजी पीउ जी कई धरी आहे ऐं बाबा जो को बि ॾोह न आहे। हीअ सॼी जेका कई आहे तोसां तुंहिंजे पीउ कई आहे ऐं मूं ते जेका त इल्ज़ाम लॻाया विया आहिनि दोस्तों। ऐं मल्हार जेको आहे घर अची करे पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त हीअ तो छा करे छॾियो ऐं हुनजो पीउ हुनखे चवणु लॻो त जेका राबेल आहे त उहा बालाज ख़ान सां ठहियलु आहे, बालाज ख़ान जी कुंवार थियण थी चाहे पर तुंहिंजी न। त मल्हार हुनखे चवणु लॻो त एॾा वॾा इल्ज़ाम हणंदे तोखे कुझु थियो न, जेकॾहिं इहो अगरि ॿियो को लफ़्ज़ चई हा त मां हुनजी ज़बान काकड़े मां छिके कढां, पर तूं मुंहिंजो बाबो आहीं, इन जे करे मुड़ी वञ त सुठो आहे। जेकॾहिं तूं माना इहे पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रहे, मुंहिंजो मुंहुं मुंहुं ॾिसंदे ऐं पंहिंजी माउ खे चवणु लॻो त तूं बि अॿे खे न सम्झाए, अॿो माना हेॾो वॾो क़दम खणी वियो आहे। ऐं हुन चयो त मां घणेई सम्झायो पुट, पर तुंहिंजो पीउ सम्झण जो न आहे। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त गमदिल जो भाउ जेको आहे त गमदिल जो संग जेको आहे त मिठल खां घुरंदो दोस्तों। ऐं हुनखे गमदिल चवंदो त मल्हार मुंहिंजो दोस्त आहे ऐं इहा ग़लती न कजां, छो त मल्हार मुंहिंजो दोस्त आहे ऐं मां दोस्त जी मंग सां शादी कीअं थो करे सघां। हुनखे पंहिंजो भाउ चवंदो त गमदिल जेको आहे त मिठल ऐं नूरल कॾहिं बि न ठहंदा, हुननि जे विच में अहिड़ा इख़्तिलाफ़ बालाज ख़ान पैदा करे छॾिया आहिनि त उहो ज़िंदगी भर जेको आहे त हिकु थी न सघंदा। मां राति तुंहिंजो संग घुरणु वेंदुसि। ऐं दोस्तों, जॾहिं गमदिल जे लाइ संग घुरंदो गमदिल जो भाउ त मल्हार जेको आहे त जहिड़े ई मरी वेंदो ऐं हू त चाहे थो त राबेल मुंहिंजी आहे, मुंहिंजी रहंदी, पर पंहिंजे पीउ जी जेके ग़लतियुनि जे सबबु जेको आहे त राबेल जेको आहे त मिठल बि ॿिए जे हवाले करे सघे थो दोस्तों। जॾहिं गमदिल जे लाइ संग घुरियो वेंदो त हू इनकार न कंदो ऐं हुनखे ख़ुशी थींदी तमामु त मुंहिंजी धीउ जे लाइ संग आयो आहे। ऐं दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त राबेल खे न चाहींदे बि क़बूलु करिणो पवंदो इहो रिश्तो, छो त पंहिंजे पीउ जी ख़ुशी हुनखे सभिनि खां वधीक अज़ीज़ आहे दोस्तों। त उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।